सिंध फ्लिक्स में भलीकार दोस्तों, हाँ जो होस्ट लावल। दोस्तों, हिंदू मैथोलॉजी असांजे इंडस सिविलाइजेशन जी क़दीम खां क़दीम मैथोलॉजी आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ पहलू मुख़्तलिफ़ मिथ्स आहिनि। ईअं ई अॼु असां हिकु टॉपिक खे खणंदासीं जेका असांजे अॼु जी जेका मूवी रिव्यू आहे उन सां सिमिलरिटी में आहे। भगवान विष्णु हिंदुनि जो वॾे में वॾो भगवान आहे। उन हर दौर में कंहिं न कंहिं अवतार थ्रू पंहिंजो ॿीहर जनम वरितो आहे, रूप धारियो आहे। ईअं ई कंहिं वक़्त में जॾहिं असुरनि हिन धरतीअ खे सैलाब में ॿोड़ण पिए चाहियो, हिन धरतीअ जा वसीला लुटण पिए घुरिया, उन दौरान उन दौर में उन वक़्त में भगवान विष्णु पंहिंजे 3 अवतार वराहा जो रूप धारे असुरनि खे ख़तमु करे हिन धरती ऐं हुन जा वसीला बचाए वरिता। दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी शइ नोट कराईंदा हलूं त भगवान विष्णु पंहिंजो 3 अवतार वराह जो रूप जेको धारियो हुयो उन में धड़ इंसानी ऐं सर सूअर जो हुयो। तव्हां मुख़्तलिफ़ फिल्मुनि में साउथ इंडियन मूवीज़ में ख़ासि हिकु शइ ॾिठी हूंदी त उतां जे कुझु त्योहारनि में हिननि जे सर ते जेके पगड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में सूअर लॻल हूंदो आहे, सूअर जी तस्वीर, सूअर जी मूर्ति छपियल हूंदी आहे उन्हनि पगड़ियुनि में। जो ई सबबु आहे ही भगवान वराह खे यादि कयो वेंदो आहे। ही सुकून ॾींदड़, आफ़तुनि खां बचाईंदड़, पंहिंजे धरतीअ जे वसीलनि खे बचाईंदड़, उनजो मुहाफ़िज़ थींदड़ तौरु अवतार यादि कयो वेंदो आहे हिनखे साउथ इंडिया में। ही मूवी 2022 में रिलीज़ थी आहे। ऋषभ शेट्टी जी साउथ इंडियन मूवी आहे कांतारा, जंहिंजो डायरेक्टर ऋषभ शेट्टी आहे ऐं मेन करेक्टर एक्टर बि ऋषभ शेट्टी पाण आहे। ही मूवी जी शुरूआति हिकु बादशाह खां थिए थी जंहिं वटि धन दौलत मिल्कियत अणखुट आहे, पर हिकु शइ हुन वटि न आहे जेको आहे सुकून, जंहिंजी तलाश में अव्हां मुख़्तलिफ़ हंधनि मुख़्तलिफ़ जायुनि ते वञण जी कोशिशि कंदा आहियूं जिते असांखे सुकून मिले। उहो माउ जी झोली हुजे, भेण जो प्यारु हुजे, ज़ाल जूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं हुजनि, औलाद जा नख़रा हुजनि। हर माण्हू चाहींदो आहे त उनखे सुकून मिले, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे। हिन बादशाह सां बि इहा ई कंडीशन हुई। हू झरझंग वञे थो, हिकु हंधि हुनखे हिकु मूर्ति मिले थी, हू उन मूर्ति खे सजदो करण जी कोशिशि चाहे थो त हू हुनखे सजदो करे पाण खे अर्पे हुते। हू जेॾीमहिल उन मूर्ति जे क़रीब वञे थो त उते हुनखे सुकून मिले थो। हू जेको मुख़्तलिफ़ अरसे खां सुकून जे लाइ सिकियो हुयो, उनखे उहो मूर्ति मां सुकून मिले थो। ही चाहे थो त हू इहा मूर्ति पंहिंजे घर खणी वञे। उतां जा आदिवासी जेके हिन देव जी, हिन मूर्तिअ जी पूॼा कंदा हुया, उहे अचनि था। छा उहा मूर्ति जंहिंमें हिनखे सुकून मिले थो, छा इहा भगवान विष्णु जे 3 अवतार वराह जे रूप में आहे या न? बादशाह केरु हुयो, कीअं हुयो? इन मूवी जी कहाणी, इन मूवी जी हिस्ट्री भगवान विष्णु जे अवतार वराह सां कीअं पई मिले, इन सॼे पस मंज़र खे सम्झण जे लाइ तव्हांखे इहा मूवी ज़रूरु ॾिसणी पवंदी। 2022 में रिलीज़ थियल मूवी 8.2 IMDb रेटिंग जे
आउट ऑफ 10 मां मिलियल आहे हिनखे। असां तव्हांखे रिकमेंडेड कंदासीं ही मूवी ॾिसो। हुन सां गॾोगॾु असांखे लाइक सब्सक्राइब कमेंट कयो। तव्हांखे ही मूवी पसंदि अचे असांखे ज़रूरु कमेंट कजो, सब्सक्राइब कजो। अव्हांजो होस्ट बिलावल GS सिंध।